किथे ही सिजावल बाहर निकल केड़े बिर में लिखे हुई और शेर अली तुझो मौत पड़ जी ते पतो आ बाहर अच अल्लाह अकबर ई मां छा तो ॾिसां बाजाई मुड़से किथे आ जेकॾहिं सिचाल ॻोठ में हुजे हा त तुंहिंजा पेर हिन घर में पवनि हा तुंहिंजो सिर न हुजे हिन घर में इहा तुंहिंजी गैरत आहे जो सिचावल जी गैर मौजूदगी में मुंहिंजे घर में घिड़ियो ई मजबूर थियो आ मां मजबूर कयो आ तुझे मुड़स मूंखे ही कदम खणण ते त मां हिते कॾहिं बि न अचां मां पाण और ज़ात जो हद खां वधीक एतिराम कंदो आहियां औरत ज़ात चाहे दोस्त जी हुजे चाहे दुश्मन जी छो न हुजे ईअं सम्झ उहा मुंहिंजी माउ बि आहे त मुंहिंजी पंहिंजी सॻी भेण वांगुरु आहे मूंखे ख़बर न हुई त इहो गिदड़ सिजावल न घर में मौजूद कोन्हे न त मां अंदर कोन अचां मूंखे को शौक़ कोन्हे हिते अचण जो मां हुनजो सिर सिसी खां थाड़ करण जे लाइ हिते आयो वरी हिन तुंहिंजे मुड़स सिजावल जो धड़ सिसीअ खां धार कंदुसि सिसी हुनजी तुंहिंजे पेरनि में हूंदी ऐं ॿुधाए छॾिजां शेर अली आयो हो वरी ॿीहर ईंदो इन्हीअ करे ईंदो तुंहिंजो धड़ सिसी खां धार करण जे लाइ इहो ॿुधाइजां मुंहिंजी अम्मा भाॼाई शुक्र थियो जो अदा घर में न आहे न त वॾो नुक़सान थिए हा मां थी चवां सिजाल घर में हुजे हा कॾहिं बि ही घर में पेर न रखी सघे हा पर जेकॾहिं हाणे सिजावल खे ख़बर पई त हिनखे छॾे ॾींदो मखण मूसा काॾे वियो मूसा निकिरी वियो केॾी महिल निकिरी वियो ऐं जंहिंमहिल सुबुह थियो न ओमहिल निकितो हलियो वियो मूंखे वॾा कम आहिनि मां वांदो न आहियां इन करे मूं आराम कयो हाणे मां वञा थो पोइ मूंखे छो न उथारी बाबा तोखे कीअं उथारियां सॼी राति त जागी पियो चौकीदार वांगुरु हर हर कोठी मिलास हर हर मिलास इहो ओ जागो करे करे फजर जो मुंहिंजी बस तोखे निंड आई आहे जीअं तूं सुते न तोखे एॾी गहरी निंड अची वई जो मूसा चयो त अबे खे उथार मां हीअं ढांढू ॾिना मां हीअं उथे ई कोन पोइ मुंहिंजो छॾी भला हाणे हीअ आराम करे ऐं राति जो पुटु सुठो ॾींहं जो पीउ सुठो पछो असां ओड़ा जोड़ा आहे न आहे न मां चवां त मूसा न आहे केॾी महिल वियो आहे चई वापसी ईंदो या कोन ईंदो ओ मालिक आहे मर्सीअ जो जॾहिं ईंदो त बि सही आहे जे नथो अचे त बि सही आहे हा मिलण खां सवाइ त न वञणो हुओ ईअं कीअं हलियो वियो तूं सुम्ही थो पई घोड़ा खपाए थो सुम्ही ख़बर काथे पवई ॾोह वरी वीचारे मूंछे जो घोड़ा खपाए मां बासुर जो उथंदो आहियां पर राति निंड न आई न उन करे अख लॻी वई इन जे करे चवंदा टाइम सां सुबुह सवेल सुम्हिजे सवेल उथजे अवल धड़ीअ जो नालो वठिजे करे न कोई सॻे शुमार जोया साईं सम्झ सार सम्झी थो समझी वियुसि हाणे वरी अचे मंझंदि जी मानी करे वठां वरी बचड़ो ईंदो अचे मानी खाईंदो हा हा बचड़ो मुंहिंजे पता छॾाए मूंखे टाइम कोन्हे को बाबा थो न जो वही इंतज़ार कयां कसम खण ॿ खाईंदे न जेके रखियल हूंदी त जवाब कोन्हे ॾियणो रोज़ी आहे रोज़ीअ खे पुठी ॾियणो माण्हू शरीफ़ हुअण जो कमु न आहे मां खाई चवंदो इहो त अञा ॾाठ खे बि कोन लॻी मूंखे ख़बर ई न आहे वॾो डिघो ई चर्चा करी थो उड़ी कोन थो आहे मां मानी जी तयारी करे वठां हा हलो 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 हलो
इहा ख़बर न हुई त कोई जो कमीनो मुंहिंजे घर में किरंदो। मूं त सम्झो मुंहिंजे हरीफ़नि सां वध में विढ़ंदो या वथाण तक चोरी कंदो, पर हिन कमीने त सिधो मुंहिंजे घर में कदम रखियो आहे। सम्झते शेर अली पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे, हाणे इन खे हर हालत में पूरो करणो पवंदो। बख़्शींदुसि क्या हाणे वॾी खून रेज़ी थींदी। तोखे इहा ॻाल्हि अदा सां न हुई करणी। जेकॾहिं मां सिजाल सां इहा ॻाल्हि न कयां त हुनखे ॿाहिरां ख़बर पवे हा। तूं छा थी सम्झी? तोखे मूंखे सिजाल छॾे ॾे हा, इन करे चवंदी आहियां त सिजावल सां कूड़ हणणु माना मुसीबत खे दावत ॾियणु। मुसीबत त हाणे बि टरी न आहे। हाणे मर्द ॼाण मर्दनि जो कमु हली पाण में विढ़नि, पर असां मायुनि तां मलामत लही वेंदी। जेकॾहिं अदा खे कुझु थियो असां ज़िंदगी कीअं गुज़ारींदासीं? सिजाल हुन सभिनि खां ॾाढो आहे। बाक़ी कहिड़ी कसर रहियल अथई मीरा जो हिते पहुतो? अखियुनि ॾिठो शाहिदा, शाहिदी ॾेई खून जे केस में असांखे फांसीअ ते चाढ़ींदो। अलाह करे पंहिंजे मक़सद में कामयाब थिए। दरेखान मां ग़लति चयुसि, मां तव्हांखे ग़लति सम्झो। मां हिते केस ते हथु खणण जे लाइ आहियां। मां नथो चाहियां त मां पंहिंजी भेण जे खून में तव्हांजे दोस्तनि खे। बस मीरा, केर दोस्त ऐं कंहिंजो दोस्त? जॾहिं तो असां मथां शक करे पंहिंजी भेण जो कातिल सम्झो, उन ॾींहुं दुरू ऐं मूसा जी दोस्ती तो असां ख़तम थी वई। मूंखे ऐं मूसा खे ख़बर पई असां तुंहिंजी भेण खे आज़ाद करण वियासीं। जॾहिं हुते पहुतासीं त तुंहिंजी भेण मुअल हुई। इन ॻाल्हि जो शाहिद नज़ीर आहे ऐं असांखे मोकिलण वारो नज़ीर ई हो। दुरू हिन कमीने शख़्स जे अॻियां असांखे सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं हिन जी भेण जे कूड़े केस में असांखे फांसी जी सज़ा अची वई न त खिलंदे क़बूल कंदासीं। बाक़ी हिन जे अॻियां कॾहिं बि हाणे हथ जोड़ कोन थींदी। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ मीर, सुठो इन्हीअ में अथई त पंहिंजी भेण जे केस में असांखे फांसीअ जी सज़ा ॾियारे छॾ। बाक़ी जंहिं ॾींहुं मूसा ऐं दुरू ॿाहिरि निकिता न पंहिंजी मौत सम्झजांइ। भले मूंखे मारे छॾियईं मूसा, पर मां कंहिं बि गुनाह खे सज़ा ॾियारणु नथो चाहियां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।